गोली ऐं बारूद सां मारण वारनि खे दहशतगर्द चयो वेंदो आहे, पर बुख ऐं बदहालीअ सां मारण खे छा चइजे। पेट पखियुनि, जीतनि, जानवरनि ऐं इंसाननि खे ॾाढो प्यारो आहे। सभु को पंहिंजे पेट ख़ातिर वारो वॼाए थो। हिकु पेट ई त आहे जंहिं ख़ातिर इंसान तोड़े जानवर, पखी ऐं जीत झरझंग झाॻींदा रहनि था। अटे जो बहिरान ऐं अटे जी महांगाई कंहिं बुख ऐं बदहालीअ खां घटि कोन्हे। बेरोज़गारी जूं रीहूं ऐं कीहूं अॻे ई ॿुधी ॿुधी मिसकीन अधमोह थी विया आहिनि, त मथां अटे जी उदासी मिसकीननि ऐं ग़रीबनि खे सॼो मोह करे छॾियो आहे। भाॼियूं ऐं आयल महांगा थिया त मानी मथां खंडु रखी गिरह खाईंदड़नि खां त हाणे रुखो गिरह बि खसियो पियो वञे। अटे जे उदासीअ में वेठल पोरियतनि जे कबड़ियूं सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। किलो जो गरीब माण्हू छा करे। अॻु में कॾहिं बि एतिरो न थियो आहे जेको हाणे हिन दफ़े जेको रेट थियो आहे। हिते छा रेट हले थो? 160 170 साईं किलो माण्हू गुज़ारो ॾुखियो आहे, सफ़ा ॾुखियो थी वियो गुज़ारो। हुकूमत खे चवां थो अटे घटि कयो साईं, छा कंदासीं गरीब माण्हू ख़ुदिकशी इनजे करे करनि था न, अटो महांगो हर शइ। इहो ई अपील आहे महांगाई खे कंट्रोल कयो। हिकु त सैलाब आयो आहे, गरीब सफ़ा असुल मजबूर थी विया आहिनि, माल वियो आहे मिल, सॼो ज़मीननि जो बाबा नुक़सानु थियो आहे। छा करनि माण्हू? हिकिड़ो माण्हू आहे जेको उनजो त पूरत नथो पए, जेकॾहिं 5-6 माण्हू आहिनि उहो बि मसे मसे पेट पालनि था। छा करनि? हिन टाइम ताईं को फंड बि असांखे न मिलियो आहे। जंहिं बि माण्हू खयूं काइरी करे पुछा करे सघो था त असांजो इलाइक़े जो इलाइक़ो सफ़ा तबाह थी वियो आहे, भरपड़ लॻो पियो आहे। पाणी अञा ताईं उते मौजूदु आहे, बीठो आहे, को बि इंतिज़ामिया असांजे लाइ को बि क़दुरु न कयो। असांजो साईं मज़दूरी कंदो आहे, बिल्कुलु बिल्कुलु हिन मंडी ते बि मज़दूरी कंदो आहे। अॼु त ॾिहाड़ी छा साईं 300-400 रुपयो पवंदो आहे। बसि मालिक हलाए थो। ॾींहं में घणा कमाईंदो आहे? ॾींहं में छा आहे, बसि 2 जोड़ा 3 जोड़ा कमाईंदो, 500-600 मिलंदा आहिनि। ॿियो हालत पूरो ख़राबु लॻो पियो। गुज़र सफ़र कीअं थिए थो 500-600 ते? 500-600 छा गुज़र सफ़र, कुझु बि नथो थिए गुज़र सफ़र। अटो महांगो थी वियो आहे, गेहु महांगो थी वियो आहे। अटो हिते घणे मिले थो किलो? 800-150 रुपये किलो ते मिले थो हिते। 150 रुपया? 150 में छा गुज़र सफ़र, कुझु नथो थिए। पोइ गुज़र सफ़र कीअं थिए थो? बसि जान खे हलायूं था, अलाह खे यादि कयूं था, हुकूमत खे अपील कयूं था, उचाड़ो करे वाह करे न त ग़रीब छा मुतालबो कंदो? अटे जो रेट जेको आहे छा थिए किलो? रेट सस्तो थिए त बहितर आहे। ग़रीब हिते मिसकिन सफ़ा मरी विया आहिनि। अटे कमाइण खां माज़ूर आहिनि, कमाए उनजो बेक निकितो आहे, को बि वार कोन्हे। असां गवर्नमेंट खे इहो अपील कयूं था अटे खे सस्तो करनि ऐं सब्ज़ी वब्ज़ी खे बि सस्तो करनि। हिते मज़दूर तबिको सफ़ा असुल तबाह। असांजो वस वारनि खे ऐं सिंध गवर्नमेंट खे, पाकिस्तान जे गवर्नमेंट खे इहो अपील आहे त कणिक जॾहिं असां वटि ग़रीब हारियुनि वटि हुयो त उनजो रेट मुक़ररु कयो वियो हो ऐं 1800 खां वठी 2000 ताईं असां खां ख़रीद कयो वियो। हिन टाइम जेको अटो 6200 रुपया मण हलायो थो वञे, त अहिड़े इहो कहिड़े हिसाब सां थो हले? गवर्नमेंट इन ते बि एक्शन कोन थो खणे। हिन साल जेके ग़रीबनि सां वॾा ज़ुल्म थिया आहिनि ऐं बोड सतायल क़ौम आहे ऐं उन्हनि ते को बि वार कोई कोन थो करे। हर शइ महांगी थी वई आहे ऐं ग़रीब मज़दूर तबिको 500 ॾियाड़ी कमाइण वारो पंहिंजे पेट गुज़र ऐं बचनि जे पेट पालण में जेको आहे वॾे तकलीफ़ में आहे। असांजो सिंध गवर्नमेंट खे ऐं वस वारनि खे अपील आहे त महिरबानी करे अटो सस्तो कयो वञे ऐं ग़रीबनि जा जेके शयूं खाधे खुराक जा आहिनि बराए महिरबानी करे सस्ता कया वञे। छा कंदो आहे कमु? इस्त्री कंदा आहियूं। घणो जोड़े जो वठंदा? जोड़े जा 20-30 रुपया। पोइ इहो गुज़ारो तव्हांजो कीअं थिए थो? अटो हींअर महांगो आहे, 160 रुपए किलो आहे, कीअं गुज़र सफ़र थिए थो? ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट जी आवाम ॾे का नज़र न आहे, हा न। जेको जिथे लुटे थो तो लुटे थो पियो, ग़रीब त उहो ई मरे थो पियो। जेके बि ॿार का शइ मिले थी पई, फंडा संडा हे आहे उहो आहे, उहा आवाम वटि बि नथी पुॼे। पर आवाम खे इहो ॿियो कुझु न ॾियनि। अटो त को उनजी खाध खुराक त घटि करनि, जिते काथे बुख मरनि था। घणे मिले थो अटो किलो? अटो हिते 120-130 रुपया हले थो अटो साईं ॿारियाली में। हाणे इहो शहर में त 100-150। हाणे उहो शहरी ग़रीब कीअं कंदा? मज़दूरूं असां मज़दूरनि जी का पूरा ई नथी पए। 600-700 रुपयो कमायूं था, छड़ो अटे में थो वञे। गुज़र सफ़र कीअं थिए थो? हाणे ॾुखियाई आहे। अलाह भलाई करे त ठीकु आहे, न त को त कंहिंजी करे ई नथो पियो। हुकूमत खां छा मुतालबो कंदो? हुकूमत खे इहा आहे मुतालबो आहे त बाबा तूं कंहिं आवाम ग़रीब ॾे, ॿाहिरि तवजा ॾे, घुम फिर, उन्हनि जी हालत ॾिस। छड़ो पाण ठाहे वेही रहिया आहिनि त पोइ हाणे उन्हनि खे केरु चए? सिंध में अंधेरी नंगरी ऐं चरबट राजा वारो जेको आहे उहो वर्जाव हले थो। हिते जेको आहे अटे जो अहिड़ो बुरहान थी वियो आहे, जेको 500-200 ॾियाड़ी कमाईंदड़ जेको मज़दूर आहिनि उहो अटो ख़रीद नथा करे सघनि। अटो जेको आहे हिन वक़्तु आसमान से ॻाल्हियूं करे रहियो आहे। सिंध हुकूमत ऐं ॿिया वस वारा इदारा ख़ामोश ऐं तमाशाई बणियल आहिनि।
हिते जेको आहे 140 खां वठी 200 रुपया ताईं अटो किलो विकिरो थी रहियो आहे, 6000 रुपया मण। ऐं सिंध हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ज़िले जेकाबाद जो DC ठुल मुख़्तियारकार सभु तमाशाई बणियल आहिनि ऐं हिते कंहिं बि शइ राइट में कंट्रोल करण लाइ को बि हिते नथो अचे। ऐं असां उन्हनि खे इहो ॿुधायूं था त ख़ुदारा असांजो सावणी बि तव्हां ॿोड़ायो आहे, सरो बि असांजो नथो थियो। जेको असां 500 कमाईंदड़ असां अटो किथां ख़रीद कयूं? हिकु वेले जे जेको मानी खाइण जे लाइ असां परेशान आहियूं। अॻे तव्हां धाड़ो हयो आहे राशन ऐं फंडनि में, उन तां तवजह हटाइण जे लाइ जेको असां तव्हां कणिक जो बहिरान पैदा कयो आहे। कणिक त सरकारी गोदामनि में घणो पियो आहे, जेको 2000 रुपया तव्हां असांखां ख़रीद कई आहे, हाणे तव्हां 5 खां 6000 रुपया असांखे ॾेई रहिया आहियो। ख़ुदारा इहो ज़ुल्म करणु बंदि कयो। ईअं न थिए जो सिंध जो अवाम रोडनि ते निकितो त तव्हांखे लिकण जी जाइ न मिलंदी। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त ख़ुदारा नोटिस वठी सिंध हुकूमत ख़िलाफ़ु कार्रवाई करे ऐं सिंधी माण्हुनि खे जेको आहे सिंध हुकूमत ॿिए हथनि सां लुटे ऐं फुरे रहियो आहे। हाणे जेको आहे कणिक जो बहिरान आहे, हिन बहिरान खे ख़तमु कई। कणिक सस्ते रेट ते असांखे ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजे बचनि सूधो 2 वेले जो मानी खाई सघूं। इंतिज़ामिया ऐं अशराफिया खे घुर्जे त अटे जा स्टाल ऐं लाइनूं लॻाइण खां पासो करे दुकाननि ते अटो आम कराइनि त जीअं को पोरियत पंहिंजो पोरियो पूरो करे मोटे त अटे जी उणतुण बजाए अधु सेर अटो वठी पंहिंजे बचनि जे विच में वेही मानी गभो खाई सघे। अटे जी उदासी कंहिं हिकु अधु खे न पर घणनि खे मारे विझंदी। सरकार खे घुर्जे त अटे जो बहिरान पैदा करे मुल्क खे सूडान ऐं सोमालिया जहिड़नि हालतुनि ॾांहुं न धिकियो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।